हक़ जी जंग जी कामयाबी के साल मुकम्मल थियण ते समुंड समेत सॼे मुल्क में रैलियूं ऐं तक़रीबूं कराची, हैदराबाद, सखर, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद ऐं लाड़काणे डिवीज़न जे मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं ऐं तक़रीबूं कोठाई वयूं। मलीर ऐं हैदराबाद जेल में कैदियुनि सां गॾु तक़रीबूं आईजी जेल ऐं डीआईजी जेल पिणु शरीक। पीपुल्स पार्टी पारां अॼु समुंड किनारे कामयाबी जो जश्न मल्हायो वेंदो। तयारियूं मुकम्मल। अॻवाननि जो चवणु आहे त 10 मई 2025 ते असांजे बहादुर फ़ौज मोदी जे गुरूर ऐं राफेल के खाक में मिलाए छॾियो। हक़ जी जंग जी कामयाबी दुनिया आॾो पाकिस्तानी क़ौम जी जुरत ऐं अज़्म खे वाज़े करे छॾियो आहे। रोज पेट्रोल बढ़ रहा है। तेल वधायो अथनि इन जो असां सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत था कयूं जेतिरो थी सघे तेल खे घटि कर। मज़दूर तबको ॾाढो परेशान आहे, असां पाण परेशान। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध खे अवाम रद्द करे छॾियो। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। अवाम जो चवणु आहे त गाठे टोड़ महांगाई बावजूद पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध करे अवाम खे मुआशी बदहाली जे दुॿनि में धिकियो पियो वञे। बिना देर वधायल अघु वापसि वठी रिलीफ फराहम कयो वञे। रिथाबंदी ऐं तरक्की वारे वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल चयो आहे त अमरीका ईरान जंग में किरदारु अदा करण जो वॾो सबबु हक़ जी जंग में कामयाबी हुई। हाणे तरक्की जी जंग न खटी वई त हक़ जो दिफ़ा बि घणी देर ताईं न करे सघंदासीं। असांखे अवामी मसइला हल करणु निहायत संजीदगी सां कमु करणो पवंदो ऐं मुल्की इस्तेकाम लाइ मज़बूत मईशत जी ज़रूरत आहे। सिंध जे वक्स एंड सर्विस ऐं जेल खाते वारे वज़ीर अली हसन ज़रदारी पारां पाक फ़ौज खे भरपूर भेटा पेश। अली हसन ज़रदारी जो चवणु आहे त 1 साल अॻु पाक फ़ौज भारत खे इबरतनाक शिकस्त ॾेई नई तारीख़ रक़म कई। 1 साल अॻु भारत खे तारीख़ी शिकस्त ॾेई पाक फ़ौज तारीख़ जो सुनहरी बाब लिखियो। पाकिस्तान जी बहादुर फ़ौज भारत जी फ़ौज जा ॾंद खटा करे छॾिया। पाक फ़ौज भारत खे शिकस्त ॾेई क़ौम जो गाठ ऊचो करे छॾियो आहे। सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी तरफ़ां कराची जे मुख़्तलिफ़ हंधनि ते पाक फ़ौज जे हक़ में पेना फ्लेक्स लॻराया विया। पाकिस्तान ऐं बांग्लादेश विच में मंशियाती स्मगलिंग ऐं नशे वारनि शयुनि जी रोकथाम में सहकार जा मुआहिदा। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी ऐं बांग्लादेश जे घरू वज़ीर सलाउद्दीन अहमद मुआहिदे ते सयूं कयूं। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी बांग्लादेश जे घरू वज़ीर सलाउद्दीन सां मुलाक़ात दौरान सेक्रेटरी लेवल जॉइंट वर्किंग ग्रुप जोड़ण ते इत्तफ़ाक़। एमओयू तहत ॿिन्ही मुल्क जूं लाॻापियल एजेंसियूं मंशियाती स्मगलरनि ऐं नेटवर्क बाबति वक़्त सिर ॼाण जी ॾेवट कंदियूं। वफ़ाक़ी घरू वज़ीर जी बांग्लादेशी हममनसब खे सेफ सिटी प्रोजेक्ट में मुकमल सहकार जी आछ। अमरीका ईरान ॻाल्हियूं ईंदड़ हफ़्ते इस्लामाबाद में बहाल थी सघनि थियूं। अमरीकी अख़बार वॉल स्ट्रीट जर्नल जी रिपोर्ट मूजिबि अमरीका ऐं ईरान टाकरनि सां गॾु हिकु दस्तावेज़ ते कमु करे रहिया आहिनि। 14 नुक़्तनि ते ॿधल मुफ़ाहिमती यादाश्त लिखी वेंदी। ॻाल्हियुनि लाइ ज़ाब्ता तइ कया वेंदा। ड्राफ्ट में ईरान जी एटमी प्रोग्राम ते ॻाल्हि ॿोल बि शामिल। हॉर्मोज़ में चिकनाण में घटिताई, यूरेनियम जे रिचा खे मुंहुं ॾियण जो तरीक़ो बि शामिल हूंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त उमीद आहे त ईरान जल्द जंगबंदी तजवीज़ुनि जो जवाब ॾींदो। ईरान जंगबंदी बाबति संदन तजवीज़ुनि जो जल्द जवाब मिलण जो इम्कान आहे। जेकॾहिं शयूं अॻिते न वधियूं त हू प्रोजेक्ट फ्रीडम ॾांहुं वापसि वञी सघे थो। प्रोजेक्ट फ्रीडम जे मुख़्तसर मुद्दे जे ऑपरेशन खे ॿीहर शुरू करे सघिजे थो। प्रोजेक्ट फ्रीडम सुठो आहे पर उनखे करण जा ॿिया तरीक़ा बि आहिनि। अमरीकी सदर पारां रूस ऐं यूक्रेन विच में 3 ॾींहंनि जी जंगबंदी जो ऐलान। संदसि चवणु आहे त 9, 10 ऐं 11 मई ते ॿिन्ही मुल्कनि विच में आरज़ी सीज़ फायर लागू रहंदो।
पंहिंजो कम करे रहिया आहियूं, कंहिं बि डेडलाइन ते ध्यान नथा ॾियूं। ईरानी पड़ी वज़ारत जे तर्जमान इस्माइल वकाई चयो आहे त ईरान अमरीकी तजवीज़ुनि ते गौर करे रहियो आहे ऐं जॾहिं उहे कंहिं आख़िरी नतीजे ते पहुचंदा त उन्हनि जो ऐलान कयो वेंदो। दुश्मन जी ख़मीस रात ऑपरेशन आलमी कानूननि ऐं जंग बंदी जी वाज़े भनकड़ी हुई। ईरानी फ़ौज पंहिंजी सभिनी सलाहियतुनि सां मुकमल तौर ते तयार आहे। पिंगरियो भरिसां ॻोठ ख़ुदाबख़्श हिस्पानी में क़त्ल थियल नौजवान जे वारसनि जो लाश रोड ते रखी धरणो। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त पुलिस राति घर ॿाहिरां कुहाड़ियूं हणी क़त्ल थियल नौजवान भुट्टो सोलंकी जो क़त्ल केस दाख़िल करण लाइ तयार न आहे, जॾहिं त मक़तूल जी सौट खे जवाबदार धरणे वारे हंध तां खंबे गुम करे छॾियो आहे। क़त्ल केस दाख़िल करे गुम थियल नौजवान खे बाज़ियाब ऐं जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। पने आकिल वेझो ॻोठ पोठो मां जोड़ो घरां निकिरी वियो। पलान में नौजवान जी धुर जूं 4 औरतूं मुबैना तौर अगवा। ज़रियनि मूजिब मुबारकपुर थाणे जी हद मां पढ़ियल औरत खैराम महर नौजवान सिद्दीक महर सां घरां निकिरी वई। औरत जे निकिरी वञण बैदि थुरिन में छिकटाण थियसि। पलान में ॻोठ थुमी मां नौजवान जी धुर जे 4 औरतुनि खे मुबैना तौर पलान में अगवा कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त ॻोठ में मौजूदु आहियूं पलांद तौर औरतूं अगवा न आहिनि थियूं, वधीक जांच करियूं पिया। हैदराबाद में 4 ॾींहं अॻु मुड़ुस हथां क़त्ल थियल महानूर मक्सी जे वारसनि जो जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो। एहतजाज में मक़तूला औरत जी माउ ऐं पीउ समेत ॿिया वारिस मर्द ऐं औरतूं वॾे अंग में शरीक। संदन चवणु आहे त बिलाल शाह महानूर मक्सी खे मथे में गोली हणी बेदर्दी सां क़त्ल कयो। केस दाख़िल हुजण बावजूदि पुलिस मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ तयार न आहे।